जंहिं ज़िले में अमन इंसाफ़ अणलभ हुजे उन ज़िले खे ज़िलो कश्मीर सॾिबो आहे। जंहिं ज़िले में अगवा बिराए तावान फुरूं धाड़ा रज़नी ऐं क़त्लेआम आम हुजे उन ज़िले खे ज़िलो कश्मीर सॾिबो आहे। ज़िले कश्मीर कंदकोट जे थाणे जमाल जी हद में हथियार बंदनि हथां 5 ॾींहं अॻु क़त्ल कयल गभरू नौजवान बहादुर अली निंदवाणी ऐं ज़ख़्मी नौजवान बशीर अली निंदवाणी वाक़े जा जवाबदार केस दाख़िल हुअण बावजूदि जमाल पुलिस गिरफ़्तार न करे सघी। मक़तूल ऐं ज़ख़्मी नौजवाननि जे वारसनि पीउ मोहम्मद रहीम निंदवाणी, सोराब निंदवाणी, मिठा ख़ान निंदवाणी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असांजे नौजवान जे क़त्ल ऐं ज़ख़्मी वाक़े खां अॻु जवाबदार धुर भत्तो न ॾियण तां असांजे कणक जे देरे खे बाहि ॾेई साड़ियो हो। जंहिं वाक़े जो असां पारां केस बि दाख़िल करायो वियो हो, उन केस तां हथु खणण लाइ जवाबदार बंगलाणी धुर असां ते ज़ोर रखियूं वेठी हुई त केस तां हथु खणो। असां पारां केस तां हथु न खणण करे बंगलाणी बिरादरी जे हथियार बंदनि इम्तियाज़ बंगलाणी, मुबारक बंगलाणी, सालिह बंगलाणी, ख़ादिम बंगलाणी ऐं ॿियनि ॾाढ ॾेखारींदे हमिलो करे असांजे नौजवान बहादुर अली निंदवाणी खे बेदर्दी सां क़त्ल कयो ऐं जॾहिं त बशीर अली निंदवाणी खे ज़ख़्मी कयो। हुननि जो वधीक चवणु हो त वाक़े जो केस दाख़िल हुअण बावजूदि जमाल पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण खां लवाए थी। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त जवाबदार बाअसर ऐं ॾोहारी आहिनि। असांखे उन्हनि खां जान जो ख़तरो आहे। IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर वाक़े जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कनि। जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।